ओम शांति। अॼु मावक आहिनि बेहद जो वैरागी त्यागी ऐं सेवाधारी ही विश्व महाराजन थी सघंदो आहे। बेहद जो वैरागी त्यागी सेवाधारी ही विश्व महाराजन थी सघंदो आहे। अॼु बाप दादा चवनि था रूहनि जो रूहानी मिलण वाणी द्वारा थींदो आहे या वाणी खां परे रूहानी मिलन थींदो आहे। रूह जो रूहानी मिलन वाणी द्वारा थींदो आहे या रूहानी मिलन वाणी खां परे द्वारा थींदो आहे। अंतिम स्टेज वाणी खां परे हिकु सेकेंड में रूहानी नज़र जी झलक सां थींदो। अंतिम स्टेज वाणी खां परे हिकु सेकेंड में रूहानी नज़र जी झलक द्वारा थींदो। जो भक्ति मार्ग में चई न कि असांखे हिकु सेकेंड, जीअं भक्ति मार्ग में न मंदिरनि में कंहिं ॾींहुं जंहिं ॾींहुं त्योहार हूंदो आहे, अॼु जीअं गुरु नानक जयंती आहे त वैसे त टिकाणे में वञो, लेकिन हाणे त हिकु सेकेंड में दर्शन करे फटाफट सभिनि माण्हुनि खे दर्शन करणो हूंदो आहे। त अहिड़ा जो वॾा वॾा धार्मिक स्थान आहिनि हुते त सेकेंड में फटाफट कढंदा वेंदा न। त इहे यादगार कॾहिं जो आहे? अंत समय बाबा, हिन समय त असां बाबा खे यादि करूं त ॾाढो समय अनुभव करे था सघूं, लेकिन अंत समय बाबा असां द्वारा सिर्फ़ माण्हुनि खे हिकु सेकेंड में दर्शन ॾींदा। बाबा चईंदा न अंत हाणे बाबा खे जेतिरो यादि करे वठो प्राप्ति करे वठो। अंत समय बाबा जीअं हाणे असां योग करूं था प्राप्ति थी थी न, हीअं न थींदो। अंत समय जेतिरो असां में हूंदी शक्ति उन अनुसार असां बाबा जी शक्तियूं ॿियनि खे ॾेई सघंदासीं ऐं बाबा असां द्वारा ॿियनि खे अनुभव कराए सघंदो उन स्थिति द्वारा ई। पोइ बाबा चवनि था अंतिम स्टेज वाणी खां परे हिकु सेकेंड में रूहानी नज़र जी झलक सां थींदी। ये जो गायन हा कि झलक ॾेखायो उहा नैननि द्वारा मस्तक मणि जो गायन आहे। ॾिसो बाबा पहिरियों साकार में ईंदा हुया, पोइ अव्यक्त, हाणे त बाबा वाणी खां बि परे थी विया। त हाणे असां बि बाबा जो जेतिरो असांजी बुद्धि क्लियर हूंदी ओतिरो टच करे अनुभव करे सघंदा आहियूं। ऐं भक्तनि खे त बाबा सिर्फ़ नैननि ऐं मस्तक द्वारा सेकेंड में प्राप्ति कराईंदा। अंतिम समय नज़र सां निहाल करण जो गायन आहे न। असां हर हिकु लाइट हाउस ऐं माइट हाउस जी स्थिति में हूंदासीं त हिकु स्थान ते हूंदे हुए बि विश्व जे चारों ओर पंहिंजी लाइट मां ॾियण जो कर्तव्य कंदासीं। भले असां काथे बि हुजूं, ज़रूरी न आहे सभु अंत समय मधुबन में ई पहुचनि। असां अंत समय असांजो कॾहिं बि अची वेंदो, पर उन समय असां मधुबन सेंटर में न हुजूं, घर में ई हुजूं। लेकिन असांजी स्थिति, असां घर में वेठे बि अगरि लाइट माइट स्थिति वारा हूंदासीं न त सिर्फ़ घर में न पूरे विश्व में असांजी लाइट फैलंदी। लाइट माइट ॾियण जो कर्तव्य कंदासीं। त बाबा चवनि था तव्हां हर हिकु त हाणे पंहिंजो बुद्धि रूपी बर्तन भरदा वञो, गुणनि ऐं शक्तियुनि सां प्राप्त कंदा वञो। त हाणे असां हर हिकु, तव्हां बाबा चवनि था उन समय तव्हां हर हिकु लाइट हाउस माइट हाउस जी स्थिति में हूंदव त हिकु स्थान ते स्थित हूंदे हुए बि विश्व जे चारों ओर पंहिंजी लाइट ऐं माइट ॾियण जो कर्तव्य कंदव। इन में ई विश्व महाराजन ठहिण वारा लाइट माइट हाउस हूंदा। ऐं जेका अष्ट रतन हूंदा न उन्हनि जी त पूरी विश्व में फैलदी, उहो ग्रहनि ताईं बि फैलदी। पोइ जीअं जीअं नंढा स्टेज जा, पोइ उन खां नंढा राजा, पोइ उन्हनि जी ओतिरी ई लाइट फैलदी। त हाणे हमेशह जॾहिं बि संकल्प करो न, जॾहिं बाबा खे यादि कंदा आहियो त हमेशह पूरी विश्व जो संकल्प कंदा करो कि पूरी विश्व जी आत्माउनि खे शांति मिले, सुख मिले, शक्ति मिले।
मां जी जगह विश्व जे लाइ चयो। मास्टर सर्वशक्तिवान, सभी आत्मायूं मास्टर सर्वशक्तिवान। त हाणे कई असांजी बुद्धि न एतिरी विशाल थींदी वेंदी, सभी पूरी विश्व जे संकल्प कंदासीं त ओतिरो असां में उहा बाबा जी लाइट ईंदी वेंदी, त ओतिरो परे परे असांजी लाइट वेंदी। त बाबा चवनि था हिन में बि विश्व महाराजन थियण वारा लाइट माइट हाउस हूंदा, राजपद पाइण वारे जे संपर्क में अचण वारो साहूकार व प्रजा लाइट हाउस न थींदी। जेको राज्य पद पाइण वारी जो आत्मा हूंदी न, उन्हनि जे संपर्क में अचण वारी जो साहूकार माण्हू प्रजा हूंदी। बाबा ॿुधाए थई न, साहूकार केरु ठाहींदो? जो हाणे भले सरेंडर सेंटर में न रहंदो आहे, लेकिन घर गृहस्थी में रहंदे हुए बाबा जी धारणा करे सुठी रीति हले थो। मतलब वो खुद पंहिंजे जीवन में उनखे शक्ति सां संतुष्ट आहे, भले ॿियनि खे न ॾेई सघे। ऐं प्रजा हूंदी वो ॿियनि खां शक्ति मांगदी बाबा जी जगह। त बाबा चवनि था राजपत पाइण वारा ऐं जो दास दासी हूंदियूं उहे केरु ठाहींदियूं? जो बाबा जे कार्य में विघ्न विझदियूं। त कीअं बि करे न, कॾहिं बि असांखे बाबा जे कार्य में विघ्न न विझणो खपे। कॾहिं बि असां द्वारा कोई बि अहिड़ो कमु न थिए जो बाबा जे कार्य में विघ्न पए। त बाबा चवनि था कि जो राज्य पद पाइण वारी आत्मा हूंदी, उन जे संपर्क में जो अचण वारी आत्मायूं हूंदियूं, साहूकार व प्रजा, उहो लाइट हाउस न ठहींदियूं, बल्कि लाइट स्वरूप हूंदियूं। मतलब वो पंहिंजे उन्हनि जे आसपास लाइट हूंदी, लेकिन वो ॿियनि खे पूरे विश्व खे न ॾेई सघंदियूं। हा भई, जीअं नंढो बल्ब हूंदो आहे आसपास रोशनी ॾेई सघंदो आहे, लेकिन ज्यादा लाइट जेको वारो हूंदो आहे उहो उन सां पूरे कमरे में रोशनी थी वेंदी आहे। त असांखे हाणे खां ई संकल्प कंदो न, पूरी विश्व जे लाइ, पूरी विश्व जी आत्मायूं बाबा जो के ॼाणनि थियूं, पूरी विश्व जी आत्मायूं सुख स्वरूप शांति स्वरूप, त ओतिरी असांजी बुद्धि बेहद जी थींदी वेंदी। लाइट ऐं लाइट माइट हाउस ॿिन्हिनि में अंतर आहे। हिकु थींदो आहे लाइट स्वरूप, हिकु थींदो आहे लाइट ऐं माइट हाउस। मतलब पूरे विश्व में असांजी लाइट फैले। विश्व महाराजन ठहण जे लाइ जेसि ताईं विश्व सेवक न ठहींदव न, तेसि ताईं विश्व महाराजन न ठही सघंदा। हाणे असां पूरे विश्व में त वञी करे सेवा न करे सघंदा आहियूं। तव्हां चओ असांजे घर में एॾो कमु आहे, ईअं आहे, त तव्हां संकल्प त करे सघंदा आहियो न। छो जी विश्व जे कोने कोने में बाबा जी सेवा थिए थी। तव्हां चओ, तव्हां संकल्प कंदो न विश्व जी सर्व आत्माउनि खे बाबा जो परिचय मिली वञे, तव्हांजी इन संकल्प जी शक्ति पूरे विश्व में फैलदी। ऐं जो जाते माण्हू हूंदो बाबा जे कार्य जे निमित्त, उनखे उहा शक्ति मिलदी। ऐं उहो तव्हांजे हिन संकल्प द्वारा हुनमें शक्ति ईंदी ऐं उहो माण्हुनि खे परिचय ॾींदो, त उहो तव्हांजे खाते में जमा थी वेंदो, मतलब तव्हांखे बि हुनजो शेयर मिलंदो। त विश्व महाराजन थियण लाइ जेसि ताईं विश्व सेवक न ठहींदा, तेसि ताईं विश्व महाराजन न ठही सघंदा। ॾिसो दुनिया में आए दिन भूकंप था अचनि, बाढ़ थी अचे, युद्ध थो थिए। अगरि तव्हां न्यूज़ ॾिसंदा हूंदव, चलो न बि ॾिसंदा आहियो त बि असां विश्व जे लाइ रोज़ योगदान ॾियूं, बाबा खे यादि करे शक्ति ॾियूं। विश्व महाराजन ठहण लाइ 3 स्टेजिस पार करणो पवंदो आहे। पहिरीं स्टेज आहे हिकु सेकेंड में बेहद जो त्यागी। असांखे अगरि विश्व महाराजन ठहिणो आहे न, त हिकु सेकेंड में सभु कुझु त्यागी, मापन जो भी त्याग। सोच करते समय गवाइण वारा न, लेकिन झट सां हिकु धक सां बाप ते भलियारी वञण वारा, सभु कुझु त्याग। त मां सिर्फ़ु आत्मा, मुंहिंजो बाबा बस। त बाबा चवनि था सोच करते समय सोचण में समय न गवाइणो, लेकिन झट सां धक सां बाबा ते भलियारी ॾियो, भलियारी वञो। ॿी ॻाल्हि आहे बेहद जे निरंतर अथक सेवाधारी, कॾहिं थकण वारा न।
सुम्हदे समय भी सेवा। टी ॻाल्हि कहिड़ी धारण करणी आहे विश्व महाराजन थियण लाइ? सदैव बेहद जी वैराग्य वृत्ति हुजणी खपे। पिछले संडे बाबा बेहद जी वैराग्य वृत्ति कहिड़ी मतलब पंहिंजे स्वभाव संस्कारनि सां बि असांखे वैराग्य अचे। जो पुराणा स्वभाव संस्कार जो रावण जैसा पंहिंजा ठाहे वेठा आहियूं न, वो मुंहिंजा न आहिनि। मन सां बि बेहद जो वैराग्य वृत्ति, त बेहद जो त्यागी, बेहद जो सेवाधारी, ऐं बेहद ऐं अथक सेवाधारी, ऐं बेहद जो वैराग्य वृत्ति वारो। बेहद जो वैराग्य वृत्ति वारी आत्मा ही के ठहींदी? विश्व महाराजन। त बाबा चवनि था बेहद जो त्यागी, सेवाधारी, वैरागी, ये टे स्टेजिस सां पार करण वारा ही विश्व महाराजन ठही सघंदा आहिनि। साथ ही अंत में लाइट हाउस ऐं माइट हाउस बि उहे ई ठहींदा। अंत में जो हाणे जंहिंमें ये क्वालिटी हूंदी न टे, त वो सत्युग में त विश्व महाराजन ठहींदा ई सही, लेकिन अंत में बि उहा लाइट हाउस ऐं माइट हाउस हूंदा। पंहिंजे पाण खे चेक करो कि टई स्टेजिस में कहिड़ी स्टेज ताईं पहुचिया आहियूं। स्वयं ही स्वयं खे जज करो। धर्मराजपुरी में वञण खां पहिरियों जो स्वयं स्वयं खे स्वयं स्वयं जो जज ठाहींदो न, उहो धर्मराजपुरी जी सजा सां बची वेंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि स्वयं स्वयं जो जज ठहो। जज करो। मां सॼो ॾींहुं ठीक रीति सोचियो, ॻाल्हायो, कर्म कयो, केतिरो संकल्प, श्वास, समय, बोल सफल कया। बाबा जो ॾींहुं उहो धन जेको आहे ज्ञान गुण शक्तियूं, वो केतिरो सो सफल कयो। स्व जे प्रति करो या ॿियनि जे प्रति करो। पाप भी ॿारनि खे धर्मराजपुरी में न ॾिसणु चाहींदा आहिनि। धर्मराजपुरी जी सजा सां बचण जे लाइ सहज उपाय ॼाणंदा आहियो? धर्मराजपुरी जी सजा सां बचण लाइ सहज उपाय बाबा अॼु ॿुधाइनि था। अज्ञान काल में भी कहावत आहे, सोचे समझी करे कर्म करो। पहिरियों सोचो पोइ कर्म करो, उहा ॻाल्हायो। अगर सोचे समझी करे कर्म कंदव त व्यर्थ कर्म जे बजाय हर कर्म समृत थींदो। अॼु बि बाबा सुबुह जो चई न, पंहिंजे बोल बचत करो। पंहिंजा बोल ईअं ई न कीअं बि बोल निकिरी आहे, कीअं बि कर्म थी वियो। त असांखे धर्मराजपुरी में न वञिणो आहे। हुनजे लाइ बाबा असांखे अॼु छा था चवनि कि हमेशा सोच, अज्ञान काल में चईंदा आहिनि न, सोच समझी करे कर्म करो। पहिरियों सोचो पोइ कर्म करो। अगर सोचे समझी करे कर्म कंदव त व्यर्थ कर्म जे बजाय हर कर्म समृत थी वेंदो। कर्म खां पहिरियों सोचो, सोच अर्थात संकल्प उत्पन्न थींदो। ये संकल्प ही त बीज आहे न असांजो। ये असां कर्म करूं था त संकल्प ही त बीज आहे। असांखे बीज खे चेक करो। बीज सुठो न हुजे त पोइ पेड़ उगदो ई न, पोइ बोल ऐं कर्म थींदा ई न। अगर बीज अर्थात संकल्प पावरफुल आहे त वाणी ऐं कर्म स्वतः ई थींदो। भई कंहिंजो संकल्प पावरफुल हूंदो आहे कि मां त हिनखे ज़रूर चईंदमि, मां त ॾाढे समय खां सोचां पई, मां हिनखे चईंदमि, मां हिनखे मारदमि। चईंदा आहिनि न, मां ॾाढे समय खां सोचां पई कि मां न मारा न मारा न मारा। आख़िर मां सोचियो भई ईअं न कंदमि त इहे त ईअं कंदो, इन करे मां मारियो। संकल्प हुनजो स्ट्रॉन्ग हुयो कि न ईअं कंदो त मां मारदमि। असां पंहिंजे संकल्प में सदा पक्को करूं कि न, मूंखे सदा शांत रहणो आहे, मूंखे सदा सुख स्वरूप रहणो, मूंखे सदा ज्ञान युक्त थी करे हर कर्म करणो आहे, शक्तिशाली स्थिति में हर कर्म करणो, सदा खुश रहणो, सदा जीवन में संतुष्ट रहणो।
अगरि असांजे संकल्प रूपी बीज पावरफुल हूंदो त असांखे सभिनि जे प्रति वाणी ऐं कर्म बि सुठो थींदो। असां पंहिंजो संकल्प करूं भई मां पंहिंजो दाता जो ॿार दाता आहियां, बसि मूंखे सभिनि खे ॾियणो आहे। तव्हां इहे संकल्प पंहिंजो पको करो त ऑटोमेटिकली असांजी वाणी ऐं कर्म द्वारा माण्हू केतिरो बि अपोज़िशन करे, विघ्न विझे, लेकिन असां सदा ॾींदा ई रहंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, संकल्प रूपी बीज खे चेक करो, न त असांजा कर्म ऐं वाणी ख़राब थींदा। कर्म थी वियो त विक्रम थी वियो, पोइ त सजा खाइणी पवंदी। इन करे वर्तमान समय जे पुरुषार्थ में हर संकल्प खे पावरफुल ठाहिणो आहे। संकल्प ई जीवन जो श्रेष्ठ खज़ानो। जीअं खज़ाने द्वारा जो चाहे जेतिरो चाहे ओतिरो प्राप्त करे सघंदा आहियूं, उअं ई श्रेष्ठ संकल्प द्वारा ही सदाकाल जी श्रेष्ठ प्रारब्ध पाए सघंदा आहियूं। जे पैसो हूंदो आहे त माण्हू वठी सघे, ऐं असांखे अगरि ऊच पद पाइणो आहे, धर्मराजपुरी में सजा न खाइणी आहे, त पंहिंजी संकल्प, पंहिंजो जेको इहे संकल्प आहे इन ते ध्यानु ॾियो। संकल्प ही जीवन जो श्रेष्ठ खज़ानो आहे। बाबा चवनि था श्रेष्ठ संकल्प द्वारा ही सदाकाल जी श्रेष्ठ प्रारब्ध पाए सघंदा आहियो। सदैव इहे नंढो सो स्लोगन स्मृति में रखो कि सोचे समझी करे करणो आहे ऐं ॻाल्हाइणो आहे, तॾहिं सदाकाल जे लाइ श्रेष्ठ जीवन ठाहे सघंदव। त सदा छा यादि रखो, सोचे समझी करे करणो आहे, ॻाल्हाइणो आहे। त अॼु जो होमवर्क असां अॼु खां ईअं पंहिंजी धारणा करे छॾो, नेचुरल थी वञे असांजी। त इहा असां सॼो ॾींहुं अभ्यास कंदासीं न, त असांजी इहा धारणा नेचुरल थी वञे, पोइ असांखे पुरुषार्थ न करणो पए। जीअं हाणे नेचुरल थी वियो न, अमृत वेलो करणु, मुरली ॿुधणु, लसन प्याज न खाइण, जेकी बि बाबा जी ॿी बि जेकी तव्हां धारणा अञा ताईं कई आहे, उहा नेचुरल थी वई आहे। त ईअं ई बाबा जेको जेको रोज़ रोज़ असांखे ध्यानु खिचाईंदा आहिनि न, की अॼु बाबा चवनि था धर्मराजपुरी में न वञिणो आहे, त ये धारणा पक्की करो कि सोचे समझी करे करणो आहे, ॻाल्हाइणो आहे, तॾहिं सदाकाल जे लाइ श्रेष्ठ जीवन ठाहे सघंदा, धर्मराजपुरी जी सजाइनि सां बची सघंदा। जीअं जज जो कार्य छा हूंदो आहे, सोचे समझी करे जजमेंट ॾियणु। हर संकल्प में पंहिंजो जस्टिस ठहो कि ये संकल्प ठीक आहे न आहे। ये संकल्प अगर मां वाणी ऐं कर्म में प्रैक्टिकल में लायो त बाबा जी श्रीमत ठीक पालन कंदमि या न, कि धर्मराजपुरी में वञिणो पवंदो। त इन सां त स्वर्ग में भी विश्व महाराजन जो श्रेष्ठ पद प्राप्त करे सघंदा। छो जे जेको धर्मराजपुरी में न वेंदो न, उहो अष्ट रतन ई आहिनि। बाक़ी 108 जो हूंदा, हुननि खे बि धर्मराजपुरी में पास न अचे, कि हुननि खे न थोरो सो बाबा जी मदद मिलंदी, लेकिन 8 रतन जेका हूंदा न, उनखे बाबा जी मदद न मिलंदी। उहे एतिरा शक्तिशाली बाप समान स्थिति वारा हूंदा, बाप समान स्थिति वारी आत्मायूं हूंदियूं, जेके 8 हूंदियूं। त अगरि असां अहिड़ो पुरुषार्थ करूं कि असांखे सोचे समझी करे ई करणो आहे सभु कुझु, त असां हिकु त धर्मराजपुरी में बि न वेंदासीं, ॿियो असांखे विश्व महाराजन जो पद बि मिली वेंदो। अॼु विशेष नए नए ॿारनि सां बाबा मिलण लाइ आया आहिनि। बाप दादा खे बि पुराणी प्रकृति खे अधीन करणो पवंदो आहे, भलियारी नए ॿारनि जी जो बाप खे बि आप समान ठाहे ॾींदा आहिनि। बाप दादा बि अहिड़े सिकीलधे ॿारनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। हर हिक जे लग्न जो, स्नेह जो, मिलन मनाइण जो आवाज बाप दादा वटि सदैव पहुचंदो ई रहंदो। हिन करे रिटर्न करण लाइ बाप दादा खे बि अचणो पवंदो।
सो हाणे बि बाबा, भले बाबा साकार में अव्यक्त में नथा अचनि, लेकिन हाणे बि अव्यक्त स्थिति में जो स्थित थी रहे न ॿार, उन्हनि खे अनुभव अवश्य थींदो हूंदो कि बाबा मूंसां ॻाल्हाइनि था, बाबा मुंहिंजी ॿुधनि था, बाबा मूंसां गॾु हर घड़ी आहिनि। छोकी बाबा अव्यक्त में त आहिनि ई सही, त असां बि जॾहिं असां देह सां न्यारी आत्मा पंहिंजे खे फ़रिश्तो सम्झी करे रहंदव न सदा, त असांखे सदा ईअं लॻंदो जीअं बाबा निराकार रूप में शिव बाबा, आकारी रूप में ब्रह्मा बाबा, ऐं ॿियो बि हाणे त केॾी सारी एडवांस पार्टी हली वियूं। त असां त शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ते ई रहो, ज्यादा न सोचो, त हुनजो असांखे अनुभव थींदो कि बाबा अञा बि असां सां गॾु आहिनि। अच्छा, अहिड़ा अति स्नेही सिकीलदा, सदैव हिक जी लग्न में मग्न रहण वारी आत्मायूं, लास्ट सो फास्ट फास्ट सो फर्स्ट डिवीजन में अचण वारियूं। त इहे बि ॾिसो, असां बाबा जो वरदान अनुभव करूं कि मां लास्ट सो फास्ट फास्ट सो फर्स्ट अचण वारी आत्मा आहियां। छा? मम्मा बाबा जी राजधानी में अचण वारी आत्मा। त इहे जॾहिं असां लक्ष्य रखंदासीं न, त लक्ष्य सां पुरुषार्थ बि थींदो, बाबा जी मदद बि मिलंदी आहे। बाबा छा चईंदा आहिनि? हिमत जो हिकु संकल्प, बाक़ी मदद बाबा करण लाइ सदा तयार आहिनि। त बाबा चवनि था लास्ट सो फास्ट फास्ट सो फर्स्ट डिवीजन में अचण वारी तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। संजीवी बाप दादा खे याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।